ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात नमाज जी फ़र्ज़ियत खां पहिरीं थी चुकी हुई, तो मेराज जो वाक़ियो उन जी वफ़ात खां बाद में हूंदो, पहिरियां कोन हूंदो। तो 27 रजब जे हवाले सां जेको मशहूर थियल आहे असां वटि, पहिरीं ॻाल्हि त उन जी तारीख़ जे बारे में इख़्तिलाफ़ आहे। सुम्म नऊज़ बिल्लाह, तमामु वॾी ॻाल्हि आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन पहुचाइण में ख़यानत कई आहे। ज़ैनब दौड़ खां सवाल कनि थियूं, शेख अब्दुल्समद साहब तव्हां खां सवाल कनि थियूं त 27 रजब मेराज जे हवाले सां मशहूर आहे, उन जे बारे में हदीस छा थी चवे? शब मेराज जी रात जे हवाले सां असांजे मुआशरे में इहो मशहूर आहे त 27 रजब इहा शब मेराज आहे ऐं उन ताल्लुक़ सां काफ़ी इबादतूं बि कयूं वञनि थियूं, काफ़ी इंसान राति जो क़याम बि कनि था ऐं अॻे ॾींहं जो रोज़ो बि रखनि था। शरीयत खां जेकॾहिं असां पुछंदासीं त इन मां असांखे मालूम थींदो त मेराज जी राति जी तायीन जे बारे में बि काफ़ी इख़्तिलाफ़ आहे। हाफिज़ इब्न हजर रहमहुल्लाह फ़तहुल बारी जे अंदरि 10 जे क़रीब कौल ज़िक्र कया आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। किन में रबीउल अव्वल जो महीनो मिले थो ऐं रबीउल अव्वल जे महीने खे काफ़ी सारा मुहक़क़ीन उन इख़्तियार बि कनि था। एतिरे ताईं जो हाफिज़ इब्न हज़म रहमहुल्लाह उन ते इजमा बि नक़ल कयो आहे, पर इजमा जो दावो दुरुस्त कोन्हे, छो त इख़्तिलाफ़ काफ़ी कवी आहे इन मसइले में। ऐं ॿिए पासे सीरत जी जग मशहूर किताब अर्रहीकुल मख़तूम, जंहिंखे अल्लाह ताला वॾो शर्फ़े क़बूल बख़्शियो, हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में इहा तक़सीम थी, दुनिया जी तक़रीबन अक्सर ज़ुबानुनि में इहा तर्जुमो थी चुकी आहे। उन में उन हाफ़िज़ सफ़ी रहमान मुबारकपुरी रहमतुल्लाह अलैह 6 कौल ज़िक्र कया आहिनि मेराज जी राति जे हवाले सां। 27 रजब खे इहो चई करे उन कमज़ोर करार ॾिनो आहे त ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात नमाज जी फ़र्ज़ियत खां पहिरीं थी चुकी हुई ऐं इन मां मालूम थिए थो त मेराज जो वाक़ियो उन जी वफ़ात खां बाद में हूंदो, पहिरियां कोन हूंदो। त इन एतबार सां बि उनखे कमज़ोर करार ॾियनि था ऐं उन खां पोइ जंहिं कौल खे तरजीह ॾियनि था, चवनि था त हीअ दुरुस्त जेका ॻाल्हि असांखे मालूम थिए थी तारीख़ जे हवाले सां, उहा इहा आहे त हिजरत मदीना जे बिल्कुलु आख़िर में मेराज जो वाक़ियो थियो आहे ऐं उन में रबीउल अव्वल जे महीने खे तरजीह ॾियनि था। हाणे हिते ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त जेकॾहिं हिन जो एहतमाम हुजे हा, हिन में ख़ुसूसी इबादतूं कयूं वञनि हा या हिन जो ख़ासि रोज़ो रखियो वञे हा, त पोइ हिन में इख़्तिलाफ़ जो सुवाल ई पैदा कोन थो थिए। त पोइ तारीख़ जे हवाले सां बिल्कुलु मामिलो वाज़े हुजे हा। इहो इख़्तिलाफ़ असांखे ॿुधाए थो त हिन जो एहतमाम कोन हुयो, उन जो एहतमाम कोन हुयो। ऐं अल आसारुल मरफ़ूआ में अब्दुल हई लखनवी जेको अहनाफ़ जो मारूफ़ आलिम गुज़रियो आहे, उहो लिखे थो त बिलाद हिंद, हिंदुस्तान जे शहरनि ऐं उन खां अलावा किन इलाइक़नि में 27 रजब जे हवाले सां ख़ुसूसी एहतमाम कयो वञे थो। 27 रजब खे मेराज जे हवाले सां मल्हायो वञे थो, उन जो ख़ुसूसी एहतमाम कयो वञे थो, इबादतूं कयूं वञनि थियूं, उन जो को सबूत ई कोन्हे। त हिन मज़ा इहा ॻाल्हि मालूम थी त 27 रजब जे हवाले सां जेको मशहूर थियल आहे असां वटि, पहिरीं ॻाल्हि त उन जी तारीख़ जे बारे में इख़्तिलाफ़ आहे ऐं ॿिए नंबर ते जेकॾहिं थोरी देरि जे लाइ असां इन खे मञूं त 27 रजब मेराज जी राति आहे, त पोइ असांखे ॾिसणो पवंदो त ख़ुदि साहिब मेराज अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन राति जे हवाले सां का ख़ुसूसी इबादत कई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदनी ज़िंदगी में केतिरा दफ़ा इहो ॾींहुं आयो ऐं सहाबा इकराम अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु, उन जे अहद ख़िलाफ़त में उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अज़ीम दौर गुज़री वियो, सैयदना उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ख़िलाफ़त जो ज़मानो गुज़री वियो, सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अहद ख़िलाफ़त गुज़री वियो। इन्हनि खे सभ खां वधीक अल्लाह जे नबी सां मुहबत हुई, सभ खां वधीक नेकिन जा हरीस सहाबा हुया। जेकॾहिं उन्हनि उनखे मल्हायो आहे त पोइ असांखे मल्हाइणु खपे, जेकॾहिं यकीनन उन्हनि कोन्हे मल्हायो ऐं उन जो को सबूत असांखे नथो मिले त पोइ असांखे बि उन खां बचणु खपे
ऐं बिदात जे रद्द जे हवाले सां का डिघी गुफ़्तगू करणु नथो चाहियां, छो त उन जे बारे में रिवायतुनि जे हवाले सां शुरू में डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समो हफ़िज़ो अल्लाह तव्हांखे ॿुधायो त इन हवाले सां जेके फ़ज़ीलत आहिनि सभु जूं सभु ज़ईफ़ आहिनि, का सही कोन्हे। बसि इहो आहे त इहो हुरमत वारो महीनो आहे, उन में का ख़ुसूसी इबादत कोन्हे, न को उन में ख़ासि रोज़ो आहे। ऐं बिदात जे रद्द जे हवाले सां काफ़ी साईं शबीर जमाली साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी, ऐं इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो कौल ज़िक्र करे बिदअतुनि जे रद्द जे हवाले सां इहो इन में इज़ाफ़ो करणु चाहींदुसि त इमाम मालिक रहमहुल्लाह फरमाईंदा मन इब्तदा फिल इस्लाम बिदअ, जेको माण्हू इस्लाम में बिदअत खे जारी करे थो, नवां कम नेकी सम्झी करे दाख़िल करे थो, फ़क़द ज़अम अन मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ान रिसाल, त उहो माण्हू गोया के इहो गुमान करे थो पंहिंजी ज़ुबाने मकाल सां, न त ज़ुबाने हाल सां ज़रूरु इहो चई रहियो आहे त नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह, तमामु वॾी ॻाल्हि आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन पहुचाइण में ख़यानत कई आहे। छो त इहा बि नेकी हुई, इहा बि नेकी हुई, जेको बिदअती सम्झे थो, दीन में दाख़िल करे थो, उन ते अमल करे थो, नेकी सम्झी करे थो, पर अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा मालूम ई कोन हुई, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मालूम कोन हुई, या अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजी उम्मत खां लिकायो। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे रोशन दीन ते छॾे विया, जंहिंजूं रातियूं बि ॾींहंनि वांगुरु वाज़े आहिनि, चिटियूं आहिनि ऐं रोशन आहिनि। ऐं इमाम मालिक रहमहुल्लाह अॻिते फरमाईंदा वमा लम यकुन यौम इज़िन दीनन फला यकुनुल यौम दीना, जेका ॻाल्हि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में दीन कोन हुई, इबादत कोन हुई, नेकी कोन हुई, फला यकुनुल यौम दीना, उहा अॼु असांजे हिन दौर में नेकी नथी बणिजी सघे। सलफ़ जो मौक़ुफ़ बिदअत जे हवाले सां वॾो वाज़े आहे, चिटो आहे। सुफ़ियान सौरी रहमहुल्लाह फरमाईंदा अल बिदअतु अहब्बु इला इब्लीस मिनल मासियह, फरमाईंदा त बिदअत शैतान खे, इब्लीस खे गुनाह खां वधीक पसंदि आहे। छो? छाजे लाइ? उन जे करे जो गुनाह खे इंसान गुनाह सम्झी करे थो, उन जे वज़न खे पंहिंजे मथां महसूस करे थो ऐं कॾहिं बि उन खां तौबा करे सघे थो, उन जो अंदरि उन जो ज़मीर बेदार थी सघे थो, उनखे मलामत करे थो। पर बिदअत उहा शइ आहे जो बिदअती उनखे नेकी सम्झी करे थो ऐं नेकी खां कॾहिं बि केरु तौबा नथो करे सघे। शैतान ख़ुशि थो थी वञे त हिन खे मूं अहिड़े रस्ते ते लॻाए छॾियो आहे जो हाणे हिन जो वापसि अचणु मुमकिन ई न आहे। इहो ई मफ़हूम बाज़ हदीसुनि खां बि असांखे मिले थो त अल्लाह ताला हर बिदअती खां तौबा खे रोके छॾियो आहे। हीअ आहे उन जो मतिलबु त हू नेकी सम्झी करे थो ऐं नेकी खां कॾहिं केरु तौबा नथो करे सघे। तव्हांजे सुवाल जो ॿियो हिसो रोज़े जे हवाले सां सुवालु कयो आहे, जॾहिं हिन पूरी गुफ़्तगू में इन जो जवाबु मौजूदु आहे त को ख़ासि अमल अल्लाह जे नबी कोन कयो, न सहाबा कयो ऐं तारीख़ जे हवाले सां बि का तायीन कोन्हे, त इन जो ख़ुलासो इहो आहे त कंहिं बि क़िस्म जी का इबादत करणु, हिन में एहतमाम सां करणु, अल्लाह जे नबी न उन जो हुकुम ॾिनो, न पाण कयूं, न सहाबा इकराम कई, न ख़ैरुल क़ुरून में उन ते अमल थियो, लिहाज़ा ख़बर पई त इहा बि बिदअत आहे ऐं हर बिदअत गुमराही आहे, हर गुमराही जहन्नम में वठी वञण वारी आहे। उन जे करे हर मुस्लमान खे खपे त किताब ऐं सुन्नत, क़ुरान ऐं हदीस, वही इलाही खे इख़्तियार करे, जेका नेकी ॿुधाई वई आहे उन ते अमल करे ऐं जंहिं शइ खां रोकियो वियो आहे उन खां रुकिजी वञे, पंहिंजे तरफ़ खां को नओं अमल जारी न करे, छो त उहो बिदअत थींदो ऐं हर बिदअत गुमराही आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे सम्झ अमल जी तौफ़ीक़ ॾे। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।